जी नाज़रीन, हाज़िर आहिनि नेशनल ऑनलाइन न्यूज़ चैनल सां गॾु अव्हांखे घड़ी यासीन खां ख़बर ॾींदासीं त सिंध समेत घड़ी यासीन में टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पघारूं ट्रेज़री ज़रिए ऑनलाइन करण लाइ घड़ी यासीन टाउन खां टीओ शकील सुमरो, मंज़ूर गुल जखरो, मियां शकील हाशमी, खलील हाशमी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां नारेबाज़ी कंदे घड़ी यासीन प्रेस क्लब अची धरणो हयो आहे। जिते ॻाल्हाईंदे मथियनि अॻुवाणनि जो चवणो त सिंध जा समूरा खाता ट्रेज़री मां पघारूं खणनि था त बल्दियाती मुलाज़िम छो नथा खणी सघनि। उन्हनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी, बल्दियाती सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह खां मुतालबो कयो त मुलाज़िमनि खे ट्रेज़री ज़रिए ऑनलाइन पघारूं ॾियारे करे मुलाज़िमनि में पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। ट्रेज़री कयो वञे जीअं बि असां वक़्त सिर पघारूं खणी पंहिंजे बचनि जो पेट पाले सघूं। त जीअं सिंध जे समूरनि खातनि तक़रीबन उहे जेके आहिनि त ट्रेज़री पघार खणनि था ऐं असांजो वाहिद खातो आहे जेको बिना ट्रेज़री हली रहियो आहे।